या अल्लाह जल्ल जलालहू, या रहमान या रहीम या करीम रब। अॼो को साईं, अॼो को साईं आशिक़े रसूल साईं कुर्बान अली सहतो साईं बादशाह जो ख़ैर, अब्दुल कादिर सहतो साईं जो ग़ुलामी ख़ैर, बिलावल साईं जो ख़ैर ग़ुलामी पंहिंजी बारगाह में ही ख़ैर क़बूल हो मंज़ूर फरमा। ओ मौला कुर्बान अली साईं खे, साईं जे सभिनी भाइरनि खे, सभिनी भेनरुनि खे, अमा मिठी खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला ख़ैर सां मदीने पाक रोज़े रसूल ऐं काबतुल्ला अखियुनि सां ॾिसी अचनि, दीदार करे अचनि, या दुआ जल्दी क़बूल फरमा। कुर्बान अली साईं जे रोज़ी रिज़्क़ में, इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। अल्लाह इन्हनि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। ओ करीम रब साईं बिशारत हुसैन शाह साईं बाबा खे इमाम सजाद जो वास्तो थी सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं ग़ुलाम शबीर आराई साईं खे, साईं जे बचड़नि खे ओ मौला सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। साईं जाफ़र हुसैन शाह साईं बादशाह जा ग़ुलाम अब्बास साईं जा बेड़ा पार फरमा। ओ मौला ए करीम साईं हाकिम अली सहाफ़ी रिंद बलोच ऐं हाकिम अली नूनारी साईं खे, हिननि जे बचड़नि खे आबाद फरमा। मोहम्मद अफ़ान सियाल साईं खे सेहत ॾे ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। साईं हसीब सियाल साईं खे अञा भी वॾो ऑफिसर बणा। हसीब साईं खे मौला हर बीमारी खां, नज़र बद खां पनाह पनाह अता फरमा। गुलज़ार फुल पोटो साईं खे, साईं जे बचड़नि खे मौला सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। अल्लाह हाजी पावर साईं जा बेड़ा पार फरमा। हाजी अल्लाह वधायो भंड साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला सॼी सिंध में, सॼे पाकिस्तान में, सऊदी, ईरान, इराक, शाम, फ़लस्तीन, मिस्र में हर सुन्नी शिया मोमिन जे घर में लख सलवातूं थियनि, या दुआ क़बूल फरमा। ओ मुंहिंजा करीम ईरान जी क़यामत ताईं ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा। जेको भी ईरान जो दुश्मन आहे उनखे निस्तो नाबूद फरमा। अल्लाह अॼु असां सभिनी जो बेड़ो तार, बीमारनि खे शफ़ा अता फरमा, बे औलादनि खे औलाद अता फरमा, बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। हसीब साईं खे जंहिं जंहिं दुआ जे लाइ चयो, मूंखे जंहिं दुआ जे लाइ चयो, उन्हनि जा बच्चा घर आबाद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे